ज़हर ज़िंदगी वधार पर यार जरा तू ये उदास हूंदो आ न तो मूंखे असली मज़ो न ईंदो अथई। मां चवंदो आहियां त हिन घर में ढींग ढणींगो हुजे। कलसूम के माराइण थो चाहे पर हो इन कम में कामयाब न विया। कलसूम के आखिर कमाल खान छो माराइंदो? सोटा तू छो के छड वन तू गाड़ी काहे आ हली कमाल खान सां मिली अचूं। आखिर ये केर था थी सगन जेके असां जे घर में गिरया हूंदा। लुकमान अदो कुर्बान चए तो त इहे माण्हू अदी के भॼाइण आया ऐं अदी चए थी त इहे माण्हू मूंखे मारण आया। हाणे ॾिसणो इहो आहे त इन्हनि ॿिन्हिनि ॻाल्हियुनि मां असुल हक़ीक़त छा आहे। अञा त ओठो हलण जहिड़ो ई न आहे। जॾहिं भॼण टुकण जहिड़ो थींदो न पोइ को कदम खणंदो। मालिक सम्झ ॾींदसि। ख़ुदा कंदो त इन दुश्मनीअ खे अॻिते कोन वधाईंदो। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।